इसराइल जा गज़ा ते चईनी पासे हमला, सहाफ़ी सूदो, 180 फ़लस्तीनी शहीद, 600 खां वधीक ज़ख़्मी। फ़लस्तीनी सिहत वारी वज़ारत मूजिबि हिक ई वक़्तु ज़मीनी, हवाई ऐं सामूंडी हमला कया विया। 200 खां वधीक हंधनि खे निशानो बणायो वियो। हमास जा इसराइली शहरनि ते जवाबी रॉकेट हमला। इसराइली फ़ौज हमास वटि 6 यरग़माली मारिजण जी बि तस्दीक़ करे छॾी। इसराइल जा लबनानी सरहद ते बि हमलो, 3 लबनानी शहरी शहीद थी विया। अमेरिका इसराइल खे 100 वॾा बम फ़राहम करे छॾिया। इसराइल खे मिलियल हथियारनि में 15,000 बम, 57,000 तोपखाना शामिल। सॼी दुनिया में इसराइली ॾाढे ख़िलाफ़ एहतजाज जारी। वॉशिंगटन में इसराइली सिफारतखाने साम्हूं मुज़ाहिरो। अमेरिकी रियासत जॉर्जिया में फ़लस्तीन सां ॿधीअ जे इज़हार लाइ एहतजाज। इसराइली काउंसिल खाने साम्हूं मुज़ाहिरे दौरान हिक हमराह पाण खे बाहि छॾी। यमन में हज़ारे माण्हू फ़लस्तीनी जे हक़ में रोडनि ते निकिरी आया। इटली में बि गज़ा ते इसराइली फ़ौज जी ॿीहर हमलनि ख़िलाफ़ एहतजाज। इसराइल खे सपोर्ट कंदड़ कंपनी जे शइ जो बाइकॉट करण जो मुतालबो। गॾियल अरब अमारातनि जो मौसमियाती तब्दीलियुनि सबबि थींदड़ मसइलनि जे हल लाइ $30 अरब जो क्लाइमेट फंड क़ाइमु करण जो ऐलान। आलमी मौसमियाती कॉन्फ्रेंस COP28 जे इफ़्तिताही सेशन खे ख़िताब कंदे गॾियल अरब अमारातनि जे सदर शेख मोहम्मद बिन ज़ायद चयो त क्लाइमेट फंड आलमी मौसमियाती तब्दीलियुनि जे मसइलनि जे हल लाइ आहे। फंड जो मक़सदु 2030 ताईं $250 अरब जी सीड़पकारी खे हथी वठणु आहे। आप उन सबको फरवरी 8 पे सरप्राइज दे। इस मुल्क की मुस्तकबिल, इस मुल्क की किस्मत उन 2 शख्स के हवाले ना करे जिन्होंने यही पुराना सियासत, ये नफरत, ये तकसीम की सियासत, ये मसाइल को इग्नोर करने वाले सियासत, वो सियासत जिसने आपका और मेरा खून सस्ता कर दिया है, उनको फिर से मौका ना दे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जा हिक तीर सां 2 शिकार। पीटीआई चेयरमैन मियां नवाज शरीफ जा नाला खणण खां सवाइ तनक़ीद। चवे थो आवाम मुल्की क़िस्मत उन्हनि 2 माण्हुनि जे हवाले न करे जिन नफ़रत ऐं विरांगे वारी सियासत कई। ॿुधाए पियो वञे त जेको 3 भेरा वज़ीर आज़म बणियो, उहो 4थो भेरो वज़ीर आज़म बणिजी मुल्क खे ॾुखियाईनि मां कढंदो। 8 फरवरी ते उन्हनि खे सरप्राइज़ ॾियो जिन पंहिंजो फ़ैसिलो कयो आहे। वक़्तु अची वियो आहे त मुल्क जा फ़ैसिला मुल्की अवाम खे करण ॾिना वञनि। कोयटा में ॿार खे ख़िताब कंदे बुज़दिग सियासतदाननि बाबति पंहिंजे बयान ते वसात बि ॾिनाई। चयाईं एतिराज़ बुज़दिग थियण ते नाहे, बुज़दिग मुल्क लाइ नए गज़ जो तायुन करे सघनि था। असांखे रिवायती ऐं पुराणी सियासी सोच खे छॾणो पवंदो। क़ौमी काज जूं तयारियूं ओज ते पहुची वियूं। सिंध वासियुनि जे बाशऊर सिंध रोशन मुस्तक़बिल जी ज़मानत जे सिरे हेठि सक़ाफ़त जो ॾिहाड़ो मल्हाइण वारी धरती टीवी ऐं सोभ मीडिया ग्रुप जे ऐलान खे शानदार मोट। कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सक़ाफ़ती तक़रीबूं। 3 डिसंबर ते सक़ाफ़त जो ॾिहाड़ो धरती टीवी ऐं सोभ मीडिया ग्रुप सां गॾु मल्हाइण जो वचन।